खंडकोट के कच्चे वारे इलाइक़े में पुलिस ऑपरेशन दौरान 4 फनकारनि सूधो 6 मुखबियनि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। दुरानी महर कच्चे जे इलाइक़े में मुखबियनि जी बाज़ियाबी लाइ एसएसपी अमजद शेख जी अॻवानी में 6 ॾींहं खां हलंदड़ ऑपरेशन दौरान पुलिस खे वॾी कामयाबी मिली वई। ऑपरेशन दौरान हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल पुलिस एहलकार अताउल्ला बाजकाणी, चौकीदार पुनल बैलकाणी, खैरपुर वासी 4 फनकारनि दरबान भट्टी, मुज़म्मिल इख़लाक़ ऐं सुहेल भट्टी समेत 6 मुखबियनि खे पुलिस बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि हलंदड़ ऑपरेशन दौरान धाड़ेलनि जो घेरो तंग थियण सबबि पुलिस दबाव में अची धाड़ेल समूरनि मुखबियनि खे छॾे फरार थी विया आहिनि, जंहिं बाद 6 मुखबियनि खे हथ करे बाज़ियाब कराए वरितो आहे। माज़े रहे त हथियारबंदनि हफ़्तो अॻु पुलिस एहलकार अताउल्ला बाजकाणी, चौकीदार पुनल बहलकाणी के जमाल थाणे जी हद मां अगवा करे विया हुआ, जॾहिं त 4 ॾींहं अॻु खैरपुर वासी 4 फनकारनि खे शादी जे प्रोग्राम जे बहाने धोखे सां घुराए अगवा कयो वियो हो। बेतरफ़ ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस गुज़िरियल ॾींहुं मुक़ाबले बाद मारिजी वियल धाड़ेल फयाज़ जागीराणी जो लाश धाड़ेल जे वारसनि जे हवाले करण वारे शर्त ते मुखबियनि जी बाज़ियाबी अमल में आई आहे। इन सिलसिले में एसएसपी अमजद शेख जो चवणु आहे त ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखियो वेंदो। वधीक ॿियनि मुखबियनि खे बि जल्द बाज़ियाब करायो वेंदो।